मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर शहर में वधंदड़ बदअमनी, मंशियात, जुआ ऐं समाजी बुराइयुनि जे ख़ात्मे मेहर मां थियल ॾोहो वापसि न मिलण ऐं एसएसपी दादू जी बदिली ताईं शहरी इतिहाद मेहर जे चेयरमैन नियाज़ अली बुर्डो जी अॻवानी में सियासी, समाजी, शहरी, वापारी, मज़हबी ऐं क़ौमपरस्त जमातुनि पारां इंडस हाईवे ते लॻल धरणो अॼु ॿिए ॾींहुं बि दाख़िल थी वियो। हाईवे ते लॻल धरणो 24 कलाकनि खां जारी आहे। इंडस हाईवे ते लॻल धरणे में लाड़काणो हाई कोर्ट बार जे सदर वकील अतहर अब्बास सोलंकी, सुप्रीम कोर्ट बार जे वकील बशीर अहमद आलमाणी बि धरणे वारे हंधि पहुची इज़हार यकजहती कई। उन मौक़े ते वकील अतहर अब्बास सोलंकी चयो त ज़ालिमनि ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। समूरी सिंध बाहि में मरी पई। पहिरियां असां रस्तनि ते महफ़ूज़ न हुआसीं, हाणे असां घरनि में बि महफ़ूज़ न आहियूं। हुन चयो त पहिरियां मर्द माण्हू फुरबा हुआ, हाणे औरतुनि ऐं ॿारनि खे फुरियो ऐं गोलियूं हणी बेख़ौफ़ मारियो छॾनि, पर वक़्त जा हुक्मरान अघूर निंड सुतल आहिनि। मुज़ाहिरीन पूरी राति इंडस हाईवे ते गुज़ारे। शहरी इतिहाद जे चेयरमैन समेत ॿिया अॻवान धरणे वारे हंधि राति सुम्ही गुज़ारी। इंडस हाईवे ते लॻल धरणे सबबि कराची हैदराबाद लाड़काणो ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीही वयूं। हज़ारे मुसाफ़िर इंतिहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा, पर एसएसपी दादू धरणे वारे हंधि पहुची न सघियो। मेहर पुलिस बि अमन अमान जी बहाली ऐं ॾोहो वापसि कराइण लाइ संजीदगी न थी सघी। इंडस हाईवे ते लॻल धरणे में सिंध जो मशहूर फनकार आख़िरी जलाल बि पहुची इज़हार यकजहती कई ऐं मेहर में अमुन बहाल कयो। शहरियुनि जो साथ ॾियो, जा गीत ॿुधाया। धरणे जी अॻवानी कंदड़नि चयो त जेसिताईं अमन अमान बहाल न थींदियूं, थियल ॾोहो वापसि न मिलंदा, मंशियात ऐं समाजी बुराइयूं ख़त्म न थींदियूं ऐं नाहिल एसएसपी दादू खे न हटायो वेंदो, ही धरणो जारी रहंदो।